नेटवर्क की सीरीज़ फोक सिंगर साहब सिंध के 5 प्रोग्राम में अवां सां गॾु आहियूं। अॻियनि प्रोग्रामनि मां उमेद ही प्रोग्राम तव्हांखे पसंदि ईंदो। ही प्रोग्राम जेको आहे सो सिंधी जग मशहूर ॻाइणी जीवनी बाई के बारे में आहे। उमेद ही प्रोग्राम तव्हांखे पसंदि ईंदो। महिरबानी करे इनके चैनल के सब्सक्राइब कयो, वीडियोज़ की वॉच कयो। थैंक यू वेरी मच। सिंध तमाम महान तमाम अज़ीम फ़नकारनि के जन्म ॾिनो आहे। जीवनी बाई उन्हनि अज़ीम फ़नकारनि मां हिकु हुई। हू रियासत भेलवाड़ राजपूताना जे हिकु हिंदू घराणे में पैदा थी ऐं संदसि असुल नालो जेदी हो। संदसि पीउ जो नालो फिक्को ऐं ज़ात गुरगुलो। संदसि वास्तो फ़क़ीरनि जे हिकु घराणे सां हो जिन जो कमु पिनण वग़ैरह सां हो, पर हू अॻिते हली हिकु तमामु वॾी फ़नकारा बणी। हू हुन हिकु मुस्लमान सां शादी कई, पाण मुस्लमान थी वई। जीवनी बाई अॼु ताईं जेके आहिनि से यादि कई थी वञे। संदसि असुल नालो जेदी हो। मुस्लमान थियण खां पोइ हुन जो नालो रखियो वियो जीवनी बाई। संदसि पीउ जो नालो फिको, ज़ात गुरगुलो। हूअ 1901 ईस्वी में राजपूताना जी भिलवाड़ रियासत में ॼाई। हुन 1932 में नवाब काका नाले हिकु शख़्स सां शादी कई। हूअ 1942 में कराची सिंध में वफ़ात करे वई। हू 1918 खां 1942 ताईं मुसलसिल 24 साल 25 साल हू सरगर्म रही। संदसि ख़ासि जेके आहिनि से मैदान जेके हुआ ॻाइण जा उहे काफ़ी, सूफ़ी ऐं लोक। जीवनी बाई जे मशहूर तरीन गाननि में हिकु काफ़ी बेदर्द जे इक़रार में हरगिज़ न वफ़ाई आहे शामिल आहे। या ॾेहा ॾेह काफ़ी मशहूर थी। बेदर्द जे इक़रार में हरगिज़ न सचाई, बेदर्द जे इक़रार में हरगिज़ न सचाई। दिल बिजली तो तो राज करे फाश सजे, तो राज करे फाश सजन खलिक खिलाई। ॿियनि मशहूर तरीन गीतनि में हिकु लोकगीत लाइक़ निमाणी तमामु घणी मशहूर थी। जीवनी बाई जे मशहूर तरीन गीतनि में हिकु ॿियो गीत मूंखे पवन था पूर पहवारनि जा तमामु घणो मशहूर थियो। इहो गीत ग्रामोफोन ते तमामु घणो हलियो। पवन
महबूब